बेबास से मां खे ॿुधाईंदा आलू त कंबर शहदादकोट ज़िले में गुज़िरियल साल बरसाती ॿोॾि सबबि ढही वियल घरनि जी मालिकनि खे सनदूं ऐं मालिकाना हक़ ॾियण जे सिलसिले में खांगी हॉल में तक़रीब कोठाई वई, जंहिंमें सूबाई वज़ीर नवाब तैमूर टालपुर, MPA नवाब गेबी, सरदार खान चांडियो, कमिश्नर लाड़काणो, घवर लगारी ऐं ॿियनि शिरकत कई आहे। तफ़सील लाइ हाकिम ख़ास खेली जी रिपोर्ट। कंबर शहदादकोट ज़िले में गुज़िरियल साल बरसाती ॿोॾि सबबि ढही वियल घरनि जे मालिकनि खे सनदूं ऐं मालिकाना हक़ ॾियण जे सिलसिले में ख़ानगी हाल में तक़रीब थी, जंहिंमें कंबर ज़िले जे मुख़्तलिफ़ तालुक़नि सां लाॻापियल नवनि तामीर थियल 500 घरनि जे मालिक औरतुनि खे मालिकाना हक़ ॾियण जूं सनदूं ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे ॿेलनि वारे सूबाई वज़ीर नवाब तैमूर खान टालपुर चयो, बिलावल भुट्टो ज़रदारी जेको अवाम सां वाइदो कयो हो उहो हुन पूरो करे ॾेखारियो। सिंध में 20 लख घर ठहिराइण समेत सनदूं ॾियण वारो कमु शुरू कयो वियो आहे। वाइदो असांजे मक़बूल लीडर चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब कयो त मां पंहिंजनि ग़रीबनि खे, पंहिंजे सिंधियुनि खे, पंहिंजी भेणनि खे, जिन्हनि जे घरनि खे नुक़सानु थियो उनखे घर ठाहे ॾींदुमि। जॾहिं उन ॻाल्हि खे जेको मञण लाइ तयारु कयो पर हुन करे ॾेखारियो। ये ॻाल्हियूं इलाही माण्हुनि कयूं, उन कूड़े इमरान नियाज़ी इहे ॻाल्हियूं कयूं। उन चयो मां घर ॾींदुमि, हिकिड़ो बि घर कोन्हे, माण्हुनि जा घर कसे वटि अथई। नौकर्स पार्टी जी हुकूमत आहे, जॾहिं ईंदी आहे हुकूमत में त पंहिंजनि आवाम खे, पंहिंजनि माण्हुनि खे नौकरियूं ॾेई ॾींदा आहिनि, घर ॾेई ॾींदा आहिनि, मालिकी हक़ूक़ ॾेई ॾींदा आहिनि। 20 लख घर सिंध में 20 लख घर ॾींदासीं इंशाअल्लाह ताला, उनजा मालिकी हक़ूक़ ॾींदासीं ऐं इहो करे ॾेखारियो आहे। अवां ॾिठो आहे त हमेशह हिननि बोर्डनि में तव्हांजा रिप्रेज़ेंटेटिव नवाब साहब तव्हां सां गॾु हूंदा आहिनि, डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन तव्हां सां गॾु हूंदी आहे, चेयरमैन बिलावल पाण हितां ईंदा चकर हणी वेंदा आहिनि, मदद कंदा आहिनि। ऐं हाणे जेको आहे सभ खां वधीक इन खां वधीक छा ख़िदमत करे था सघूं त उन्हनि घरनि जिन्हनि जा नुक़सान थी वियो, जेके हलिया विया, उहे सभु उन्हनि खे नया ॾियणु, मालिकाना हक़ूक़ ॾियणु। त हे हिकु स्टेप अॻिते पिया हलूं ऐं असां उन ते कमु कयूं पिया त छा अहिड़ा पक्का कमु कजनि जो फॉर फ्यूचर इहे इशूज़ वधीक न अचनि। MPA नवाब गेबी, सरदार खान चांडिये, आबपाशी रिथाउन ऐं LBOD बाबति साफ़िन जे सवाल ते चयो त LBOD जूं तबाहियूं वफ़ाक़ी सरकार जी नाअहलीअ जो नतीजो आहिनि। हिकिड़ो तबाही थी चुकी आहे, कंहिंखे इहा ख़बर कोन्हे त अहिड़ा डिज़ास्टर ईअं ईंदा आहिनि। हिकिड़ो दफ़ो डिज़ास्टर ईंदो आहे त उन खां अॻिते पोइ सिखत कबी आहे। हाणे इहो को प्रोजेक्ट नंढो न आहे त हिकिड़े महीने या साल में उथी ऐं सुभाणे तव्हां असां ठाहे वेंदा आहियूं। पर हा, फेडरल गवर्नमेंट जी हिन महिल नाहेली थोरी घणी आहे, जेके उहे RBOD फेडरल गवर्नमेंट प्रोजेक्ट आहे। सूबाई हुकूमत जा जेके प्रोजेक्ट्स आहिनि उहे पंहिंजा बंद बि रेज़ करे चुकी आहे, हले थो पियो। तव्हां वञी ॾिसंदव त उहे हलंदा कम आहिनि। ईअं न आहे त को हिकिड़े ॾींहं जो कमु हिन बंदनि खे रेज़ करणु या हिन शाखुनि खे सिधो करणु हिकिड़े ॾींहं जो कमु कोन्हे। इहो 2-4 साल लॻंदा तव्हांखे इन शइ खे सिधो करण में। नवाब गेबी, सरदार खान चांडिये ताज़ियुनि बरसातुनि ऐं ॿोॾि बाबति सवाल ते चयो त ॿोॾि जो एॾो घणो ख़तरो न आहे। अहिड़ी ॿोॾि कान्हे, मां सुबुह वियो आहियां पाणी ते, अहिड़ो पाणी कोन्हे। शाखूं सभु लथल आहिनि, जेके असांजा सिम नाला आहिनि उहे सिम नालनि जी इहा पोज़ीशन कान्हे। पाणी आहे, निकर थिए थो पियो, अलाह जी महिरबानी सां कोई अहिड़ी पोज़ीशन। उन मौक़े ते कमिश्नर लाड़काणो घवर खान लगारी चयो त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वज़ीर आला सिंध जे ख़ुसूसी हिदायत ते हू अवलियत जे बुनियाद ते मालिकाना हक़ ॾेई रहिया आहिनि। असांजे कंबर ज़िले जा 70 तालुकनि जा जेके ॻोठ रियासत हुकूमत जी ज़मीन ते ठहियल आहिनि, उन में वज़ीर आला साहब जो हुकूमत उन सभिनी खे सर्वे करे मालिकाना हक़ मिलंदा। ही तव्हां न सम्झो त 400-500 माण्हुनि जा आहिनि कि कंहिंजो घर किरियो या कंहिंजो न किरियो, पर मालिकाना हक़ हुकूमत सिंध फ़ैसिलो कयो आहे, सभिनी खे ॾींदा। घरनि जा मालिकाना हक़ ऐं सनदूं हासिल कंदड़ मुस्मात परवीन, मुनवर ख़ातून, शहज़ादी, माहिरीन, नजमा ख़ातून, आमना, ज़ुबैदा ऐं ॿियनि मालिकाना हक़ मिलण ते ख़ुशीअ जो इज़हार कंदे चयो त हू PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मालिकाना हक़ ॾियण ते संदसि थोराइतियूं आहिनि। शुक्र असांखे मिलियो आहे, असांजो घर किरी पियो, असां एॾो परेशान हुआसीं, नंढड़ा बच्चा वठी असांजी सॼी छत ते किरी पई। असांखे एॾी ख़ुशी आहे जो बहितर आहे, नंढड़ा बच्चा आहिनि, असांजा अॼु टई मिलंदो, असां ख़ुशि थींदासीं। वाज़िह त कंबर शहदादकोट ज़िले जे ॿोॾि मुतासिरनि लाइ 1,37,127 घर तामीर कया पिया वञनि, जिन मां तालके शहदादकोट जे लाइ 17,355, तालके कंबर में 30,036, तालके मीरो ख़ान में
ऐं सिजावल जुणिजो जे लाइ 20,456, तालके ख़ुबो सईद ख़ान जे लाइ 19,950, तालके नसीराबाद जे लाइ 11,000 ऐं तालके वारह लाइ 27,764 घर अॾिया पिया वञनि, जॾहिं त पहिरें मरहले में 500 ख़ानदाननि खे मालिकाणा हक़ ॾिना विया आहिनि। तक़रीब में डिप्टी कमिश्नर सलीमुल्ला ओढो, SSP कंबर तौहीद रहमान मेमून, सरसो जे अमलदारनि ऐं ॿियनि पिणु शिरकत कई।